कंदाकोट में अब्दुल खालिक चाचड़ की रिपोर्ट मूजिब कंदाकोट लगो बंगवार बिरादरी ॿिनि धुरनि में पुराणो तकरार ॿीहर भड़की थियो। फायरिंग में हिकु ॼणो क़तल, हिकु ज़ख़्मी। फौती जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोराम अची वियो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। ॿई धुरियूं मोर्चाबंद थी वियूं आहिनि। कंहिं बि वक़्तु खूनारेज़ी वधण जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। मिलियल ॼाण मूजिबि कंदाकोट लगो गुबलो थाणे जी हद में बंगवार बिरादरी जी ॿिनि धुरनि में पुराणो तकरार ॿीहर भड़की थियो। हिक ॿिए ते जदीद हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया। फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में गोलियूं लॻण सबबि नौजवान परवेज़ अहमद बंगवार थॾे ते क़तल थी वियो, जॾहिं त वालिद मोहम्मद ख़ान बंगवार सख़्त ज़ख़्मी थी पियो। अहिड़ो इतलाह पुलिस खे ॾिनो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मी खे खणाए अस्पताल मुंतकिल कयो, जिते लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोराम अची वियो। ॿई धुरियूं मोर्चाबंद थी वियूं आहिनि। कंहिं बि वक़्तु खूनारेज़ी वधण जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। कंदाकोट में अब्दुल खालिक चाचड़ जी रिपोर्ट मूजिबि कश्मोर लगो तेज़ रफ़्तार ट्रालर जो मोटरसाइकिल में ज़ोरदार टक्कर, हिकु ॼणो फौत। कश्मोर लगो गुडू थाणे जी हद देरा मोड़ वटि तेज़ रफ़्तार ट्रालर ऐं मोटरसाइकिल विच में ख़ौफ़नाक टक्कर थियण जे नतीजे में मोटरसाइकिल सवार नौजवान बरकत हुसैन जाफ़री थॾे ते फ़ौत थी वियो। शुरूआती ॼाण मूजिबि फ़ौती नौजवान जो तालुक़ु पंजाब जे शहर रोजान ज़िले राजनपुर सां ॿुधायो पियो वञे। हादसे खां पोइ मक़ामी माण्हुनि निशानियत जी बुनियाद ते लाश खे रक्शे फटे ते खणी तालका अस्पताल कश्मोर मुंतकिल कयो। आख़िरी इतलाहनि ताईं फ़ौती नौजवान जा वारिस अस्पताल न पहुता हुआ।